अल्लाह तबारक व तआला फरमाए तो अलम तरा इलल लज़ीना यज़अमूना अन्नहुम आमनू बिमा उन्ज़िला इलैक शान ॾिठो तो उन्हनि जेकी चवनि था त उन्हनि ईमान आंदो बिमा उन्ज़िला इलैक व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक उन ते जेकी लाथो वयो तो ते ऐं जेकी लाथो वयो तो खां अॻे युरीदून अन यतहाकमू इला ताग़ूत वक़द उमिरू अन यकफुरू बिह उहे घुरनि था त फ़ैसिलो ॾियनि में फरमान ॾांहुं हालांकि हुकुम थियो अथनि त न मञनि उनखे वयुरीदु शैतानु अन युज़िल्लहुम ज़लालन बईदा ऐं चाहे तो शैतान त करे उनखे गुमराह करणु वइज़ा क़ील लहुम तआलऊ इला मा अंज़ल अल्लाहु व इला रसूल ऐं जॾहिं चइजे तो उन्हनि खे अचो उन ॾांहुं जेकी नाज़िल कयो अल्लाह व इला रसूल रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अन्का सुदूदा अचो उन ॾांहुं जेकी नाज़िल कयो अल्लाह ऐं रसूल ॾांहुं त ॾिसंदे तूं मुनाफ़िक़नि खे त रुकिजी वेंदा तोखां पूरो रुकजणु فكيف إذا أصابتهم مصيبة بما قدمت أيديهم तो कीअं थींदो जॾहिं पहुचंदी उन्हनि खे मुसीबत संदन कए सबब ثم جاءوك يحلفون بالله إن أردنا إلا إحسانا وتوفيقا पोइ तो वटि अची कसम खणंदा अल्लाह जा तरफ़ असां इरादो कयो हो भलाईअ जो ऐं शराअ जो أولئك الذين يعلم الله ما في قلوبهم ये उहे ई आहिनि जो ॼाणे थो अल्लाह जेकी उन्हनि जे दिलनि में आहे فأعرض عنهم وعظهم وقل لهم في أنفسهم قولا بليغا सो तूं दरगुज़र कर उन्हनि खां ऐं नसीहत कर उन्हनि खे ऐं चओ उन्हनि खे संदन हक़ में ॻाल्हि तमामु पूरी وما أرسلنا من رسول إلا ليطاع بإذن الله ऐं न मोकिलियो तूं कोई रसूल मगर जीअं त उन जी पैरवी कजे अल्लाह जे हुकुम सां वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊ ऐं जेकर उहे जॾहिं ज़ुल्म कयाऊं पाण ते अचनि हा तो वटि फस्तग़फिरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा वो माफ़ी घुरनि अल्लाह खां ऐं माफ़ी घुरे हा उन्हनि लाइ रसूल त लहनि अल्लाह खे माफ़ कंदड़ महिरबान फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम कोई कसम आहे तुंहिंजे रब जो उहे ईमान वारा न थींदा तव्हांजो फ़ैसिलो कराइनि तोखां जंहिं में अटकी पवनि पाण में ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما कोई न लहने पंहिंजे दिलनि में का तंगी उन खां जो फ़ैसिलो कयो तो ऐं क़बूल कनि रज़ा ख़ुशीअ सां इन आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो त तुंहिंजे परवरदिगार जो कसम आहे तेसि ताईं तुंहिंजी उम्मत मां वो मोमिन नथा थी सघनि जॾहिं उन्हनि जे पाण में को झगड़ो थी पवे तो वटि अचनि तूं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करे फ़ैसिले करण खां बाद में उन्हनि जी उन ते रज़ा ख़ुशीअ सां उन ॻाल्हि खे क़बूल कनि ऐं दिलि जे अंदरि तंगी न लहनि त हीअ तॾहिं मोमिन आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में हिकिड़ो यहूदी ॿियो ज़ाहिरन त मुस्लमान हो पर मुनाफ़िक़ माण्हू हो उनजो कंहिं ॻाल्हि ते पाण में तकरार थी पियो मुनाफ़िक़ उनखे चवणु लॻो त काबिन अशरफ वटि हलूं था
उन खां फ़ैसिलो करायूं था। यहूदी जो जाॾे हले, यहूदी चयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ उन ॾे हलूं था, जेको उन्हनि फ़ैसिलो कयो। उभई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि फ़ैसिलो खणी आया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॻाल्हियूं ॿुधी करे शाहिदीअ जे मूजिबि यहूदीअ जे हक़ में फ़ैसिलो ॾियारणु फरमायो। हू ज़ाहिर जेको मुस्लमान हुयो, उन चयो त ॿीहर इस्लाह जे सूरत में हज़रत अबू बकर वटि हलूं था। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि आया, यहूदीअ सारो वाक़ियो ॿुधायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, जंहिं ॻाल्हि जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो करे चुका आहिनि, ॻाल्हियूं तय करे चुका आहिनि, अबू बकर सिद्दीक़ खे काई ताक़त न आहे जो वरी उन ॻाल्हियुनि खे ॿुधी करे, तंहिंजे करे बसि जेको थियो आहे उन जे मथां अमल कयो। वरी उहो मुनाफ़िक़ माण्हू यहूदीअ खे चयनि त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾे हलूं था। ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी यहूदियुनि ते घणी नाराज़गी। यहूदी चयो त भले हल। जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि पुॻा, हवाल मालूम करायूं, यहूदी हवाल ॾिनो। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो, तरसो त मां तव्हांजो फ़ैसिलो कयां थो। घरां विया, न्याण मां तरार कढी करे जेको फ़ैसिलो न पियो वञे उन जे गर्दन धड़ खां जुदा करे छॾियो। जंहिं माण्हूअ खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो मंज़ूर न आहे, मां उमर वटि उन जो फ़ैसिलो इहो आहे त उन जे गर्दन खे उॾारे छॾियां। यहूदी भॼी अची नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो त साईं उमर फारूक हज़रत उमर ही मामिलो कयो, मां त उन खां भॼी आहियां, मूंखे बि भउ थिए पियो त मथां मूंखे बि मारे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, उमर ये कीअं थो थी सघे जो कंहिं मुस्लमान जे गर्दन खे नाक क़तल करे। उन जा जेके क़ौम जा माण्हू हुआ, कबीले जा माण्हू हुआ, पंहिंजा वेझा माइट हुया, उन्हनि बि क़िसास जो मुतालबो कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दरख़्वास्त कयूं त साईं उमर नाक क़तल कयो आहे, क़िसास कयो वञे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ामोशी इख्तियार करणु फरमाई। अल्लाह तबारक व तआला ही आयतूं नाज़िल करणु फरमायूं त प्यारा जेको तुंहिंजो फ़ैसिलो जेको क़बूल नथो करे त उहो मोमिन नथो थी सघे। जंहिं ॻाल्हि में तूं फ़ैसिलो करे उन खां एराज़ करे मुंहुं मोड़े, अल्लाह तबारक व तआला हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शान में ही आयत नाज़िल करणु फरमायूं, जंहिंजो ख़ुलासो इहो कलाम आहे। इन वाक़े खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो लक़ब फारूक बणिजी वियो। त हक़ ऐं नाहक़ में फ़र्क़ु करण वारो, सही ऐं ग़लति ॻाल्हि में फ़र्क़ु करण वारो जेको आहे उहो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। इहो आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शान ऐं मान, जंहिंजे बरात जे लाइ अल्लाह तबारक व तआला लोहे महफूज़ खां क़ुरान पाक नाज़िल करणु फरमायो।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर ताईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ फरमायो, ए उमर जंहिं गेदीअ खां तूं ईंदो आहीं उन खां शैतान हलियो वेंदो। जंहिं गेदीअ खां हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो गुज़र थींदो उन गेदीअ खां शैतान हलियो वेंदो। एतिरो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह तबारक व तआला रखण फरमायो हो जो दग बस शैतान ई छॾे वेंदो। एॾी हस्ती हुई जंहिंजे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह तबारक व तआला खां उमर घुरी रहंदो आहे। ॿिया सभु सहाबी सभोरा मुरीद आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद आहे। काफ़ी आयतूं क़ुरान पाक जे अंदरि आहिनि जेके हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे राय सां जेका हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मशहूर हुजण फरमायो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे शिकिल में आयत नाज़िल करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो। पोइ तव्हां त क़यामत ताईं जेके बि ईंदड़ मुस्लमान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मत हिन क़ुरान पाक खे पढ़ी करे सम्झी करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जी शान ऐं फज़ीलत खे पंहिंजे दिलि जे अंदरि विहारियो। उलमा किराम जो दसियल ऐं आज़मायल वज़ीफ़ो आहे त जंहिं माण्हूअ खे निंड में ख़राब ख्वाब अचनि, भव वारा ख्वाब, जंहिंजे करे निंड फिटी वञे, निंड न अचे, त पंहिंजे सीने ते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो पंहिंजे आंगुर सां लिखे, आइन मीम रा। त इन नाले जी बरकत सां उन जे वेझो शैतान हूंदो। सॼी राति हू सुकून सां निंड में गुज़ारींदो। तंहिंजे करे जंहिं माण्हूअ खे निंड जे अंदरि भउ थिए, ख़राब ख्वाब अचनि, वो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो पंहिंजे सीने ते लिखे, इंशाअल्लाह ताला उनखे शैतानी विसविसा ऐं निंड में जेके ख़राब ख्वाब हूंदा नाले जे बरकत सां, छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ए उमर जा त तूं ईंदो आहीं तो शैतान हलियो वेंदो आहे। या नाले में एॾी बरकत आहे। ॿियो हिकिड़ो फ़ैसिलो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाठ आहे सहाबी सगोरो, ॿियो अंसारी सहाबी। पाठ जो जेको बाग हुयो उहो मुंड में हुयो। उन खां बाद उन बाग मां अॾु वञे पई जेका ॿियनि बागनि खे पाणी पीआरे पई। जेको पोयों बाग वारो हुयो अंसारी सहाबी सगोरो हुयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो त साईं मुंहिंजे बाग ताईं पाणी सही नथो पुॼे, अवां हिनखे कुझु चवणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण जे पाठ खे चयो त जॾहिं तुंहिंजो पाणी वांदो थिए पोइ हिनखे ॾेई छॾ। उहो साहबी चवणु लॻो त तव्हां पंहिंजे पाठ जो पासो वरितो। अल्लाह तबारक व तआला या फला रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम आयत नाज़िल करणु फरमाई। कसम आहे तुंहिंजे परवरदिगार रब जो, जॾहिं तूं उन जे विच में फ़ैसिलो करे, फ़ैसिले करण खां बाद में पंहिंजे दिलि जे अंदरि तंगी महसूस कनि था, उनखे सही तस्लीम नथा कनि त इहे मोमिन नथा थी सघनि। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बि हुकुम आहे हर उम्मतीअ खे ईअं ई आमना सदकना करे
समिअना व अताअना, ॿुधो से असां ऐं फर्मा बरदारी कई से असां। 100% नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुक्मनि जे मुताबिक़ मुस्लिमाननि ऐं उम्मतीअ खे ज़िंदगी गुज़ारणी आहे। असां मुस्लिमाननि जा तौर तरीक़ा पंहिंजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे छॾे करे असां ग़ैरनि जा तरीक़ा इख्तियार कया आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह तबारक व तआला जे फ़ैसिलनि खे छॾे करे, हुक्मनि खे छॾे करे पंहिंजे नफ़्सनि जे ख़्वाहिशात जे कॾ लॻायूं। दुनियावी माहौल में अची करे बेदीन जे कॾ लॻी करे असां पंहिंजूं वाक उन्हनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। इंसान मोमिन मुस्लमान तॾहिं ईमान में पको आहे जॾहिं समूरा मामलात दीनी हुजनि दुनवी हुजनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जे मुताबिक़ इंसान उनखे हल कंदो, उन जे मथां अमल कंदो। अल्लाह तबारक व तआला फरमायो तॾहिं तव्हां मोमिन आहियो, पक्का आहियो। विच में अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाहि वलौ अन्नहुम यज़्लमू अनफुसहुम जाअूका फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। न मोकिलियो तो कोई रसूल मगर जीअं त उन जी पैरवी कजे अल्लाह जे हुक्म सां, ऐं जेकर उहे जॾहिं ज़ुल्म कयाऊं पाण ते अचनि हा तो वटि बख़्शिश घुरनि हा अल्लाह खां, ऐं बख़्शिश घुरे उन जे लाइ रसूल बि अल्लाह खे लहंदा तौबा क़बूल कंदड़ इहराम कंदड़। जॾहिं सहाबा किराम खां का अहिड़ी ॻाल्हि थी वई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में अची पंहिंजो पाण खे पेश कंदा हा त साईं असां खां हीअ ग़लती थी वई आहे, हीअ नाफ़रमानी थी वई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे लाइ बख़्शिश घुरंदा हा। अल्लाह तबारक व तआला उन जे कोताहियुनि खे माफ़ करणु फरमाईंदो। पर जेकॾहिं अहिड़ो ॾोह हूंदो जंहिंजे करे जेका हद लॻे, जीअं चोरीअ जी हद आहे, ज़िना जी हद आहे, क़िसास जी हद आहे, त पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे मथां हदूं जारी करणु फरमाईंदा हा। हिकिड़ो सहाबी ज़बूर हो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां बाद में क़बर मुबारक ते अची करे हीअ आयत पढ़ी करे रोअण लॻो, आहोज़ारी करणु लॻो त जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िंदा हुजनि हा, मां ही गुनाह थी वियो आहे, रसूल बि मुंहिंजे लाइ बख़्शिश घुरे हा, अल्लाह तबारक व तआला माफ़ करणु फरमाए हा। जॾहिं आहोज़ारी करणु लॻो, रब खे बाॾाइणु लॻो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़बर मुबारक मां आवाज़ आयो, ए बाना अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे गुनाह खे माफ़ करणु फरमायो। त इंसान खे खपे त पंहिंजे कयल ख़ताउनि ते पेशेमान थी करे अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरे। अल्लाह तबारक व तआला फरमाए वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ्लिहून। तौबा कयो तव्हां जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त पोइ तव्हां कामयाब थींदव। समूरे जो समूरा जेको बि तव्हां खां गुनाह थी वञे सची तौबा कयो, अल्लाह तबारक व तआला तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो। मोमिन जे मथां गुनाह ईअं गुज़रंदो आहे, अल्लाह ख़ैर करे माफ़ करे, पर जेकॾहिं मोमिन खां को गुनाह थी बि वेंदो उन जे मथां एॾी मुशक़त गुज़रंदी जीअं जबल मथां हुजे।
ॼण त इहो उनजे मथां जबल किरी पियो, जबल मथां किरे थो, गुनाह करण खां बाद में पाण खे ईअं हलाकत में महसूसु कंदो, पोइ एॾी हलाकत ऐं अफ़सोस ऐं परेशान थी करे जॾहिं उहो माण्हू मोमिन अल्लाह तबारक व तआला खां गुनाह जी माफ़ी घुरंदो आहे, अल्लाह तबारक व तआला हुन जे गुनाह खे माफ़ करणु फरमाईंदो आहे। साहिब सबुर फरमाए थो मुनाफ़िक जे लाइ गुनाह ईअं आहे जे नक ते मथे वेठी, बसि मथे वेठी हुनखे तड़े छॾियनि। मुनाफ़िक जॾहिं गुनाह कंदो आहे त हुनखे ईअं बसि महसूसु थींदो आहे कोई मथे वेठी। मोमिन जे मथां गुनाह ईअं ई महसूसु थींदो आहे, गुज़र कंदो आहे जी हुनजे मथां का वॾी शिप हुजे, आफ़त हुजे, सम्झे त हाणे मुंहिंजे मथां किरे थी, मां हलाक थी वेंदुसि। उहो माण्हू हुन वक़्तु कहिड़ी तौबा कंदो, केॾी आउज़ारी कंदो रब जे आॾो। त मोमिन खां जॾहिं बि गुनाह थी वञे त अहिड़े क़िस्म जो तसवुरु करे अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरे। रब गफ़ूर रहीम आहे, माफ़ करण वारो आहे। जीअं निमाज़ जे लाइ अचे थो जो जंहिं माण्हूअ खां मुस्लमान मोमिन मर्द या औरत खां हिकिड़ो वक़्तु निमाज़ जो रहिजी वियो त उहो ईअं सम्झे ॼण त हुनजी हर शइ हलाक ऐं बर्बाद थी वई, माल बि वियो, औलाद बि वई, घर बि वियो, का शइ हुनजे लाइ न बची। निमाज़ हिकिड़ी पुसाइण जे करे हिन मोमिन खे एॾो दिलि जे अंदरि सदमो अचणु खपे। असां मुस्लमाननि खे परवाह ई कोन्हे, निमाज़ रहिजी वयूं, पंजे वक़्तु रहिजी विया, तॾहिं बि वार बि नथो कांधार थिए, त असांजो ईमान कमज़ोर थी चुको आहे। ईमान खे मज़बूत कयूं, अल्लाह तबारक व तआला जे मथां पको वेसाह रखूं त उहो रब असांजो पैदा कंदड़ आहे, रिज़्क़ ॾियण वारो बि उहो आहे, हयाती ऐं ममातीअ जो मालिक उहो आहे, बीमारी ऐं शफ़ा ॾियण वारो उहो हिकु अल्लाह आहे। जेके बि दुनिया जे अंदरि मरहला अचनि था इहे समूरा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां आहिनि। नफ़े नुक़सान जो मालिक उहो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जे मथां जॾहिं पूरो यकीन हूंदो तॾहिं इहो माण्हू मोमिन पको कंदो। त गुनाहनि खां तौबा कयूं। तौबा जे लाइ टे शर्त आहिनि। इंसान हुन गुनाह खे छॾे ऐं गुनाह जे मथां पेशेमान थिए, वरी पको अज़म करे त मां हिन गुनाह जे वेझो ईंदुसि न, त पोइ अल्लाह तबारक व तआला हुन मोमिन मर्द ऐं मोमिनाणीअ जे गुनाहनि खे माफ़ करणु फरमाईंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो अत्ताइब कमन ला ज़ंब लहू, तौबा कंदड़ ईअं आहे ॼण त हुन गुनाह कयो ई कोन। गुनाहनि खां मासूम पैगंबर आई आहिनि, बाक़ी जेको बि इंसान आहे उन खां गुनाह थी थो सघे, सहाबी हुजे, औलिया अल्लाह वारा हुजनि, गुनाह खां नफ़ी कंहिंजी बि कोन्हे। सिर्फ़ु जेके गुनाह खां मासूम आहिनि उहे पैगंबरनि अलैहिस्सलातु वस्सलाम जी जमात आहे जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मासूम रखणु फरमायो, महफूज़ रखणु फरमायो। मासूम ॿार खे बि गुनाह जो इरादो थींदो आहे, कॾहिं हू करे विझंदो आहे, कंहिंखे लकड़ी हणी विधई हुनजी अखि निकिरी पई या को ॿियो अहिड़ो ग़लति कमु करे विधई, पर न बि इन इरादे खां बि पाक हूंदा आहिनि। करणु त हिकु ॿी शइ आहे, पर गुनाह जे इरादे खां बि पाक हूंदा आहिनि, मासूम हूंदा आहिनि। बाक़ी हर इंसान खां गुनाह थी थो सघे। अल्लाह तबारक व तआला जंहिं ॾींहं खां ज़मीन आसमान पैदा करणु फरमायो आहे उन ॾींहं खां वठी करे तौबा जो दरवाज़ो खोलणु फरमायो अथई। उहो तौबा जो दरवाज़ो तॾहिं बंदि थींदो जॾहिं इंसान जे मथां सकरात शुरू थींदी, पोइ इंसान जे लाइ तौबा जो दरवाज़ो बंदि थी वेंदो। पोइ भले अखियुनि मां पाणी वहाए वहाए रत जा ॿोड़ा ॻाड़ींदो, तॾहिं बि रब खे ज़रे जेतिरो रहम न ईंदो। पर जेकॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे गुनाहनि खे यादि रखी करे अल्लाह तबारक व तआला जो ख़ौफ़ आणे करे दिलि मां अखियुनि मां पाणी वहाए थो, हिकिड़ो ॻोढ़ो अखि मां वहे थो रब जे ख़ौफ़ जे करे, अल्लाह तबारक व तआला उन अखि जे मथां जहन्नम जे बाहि खे हराम करणु फरमाईंदो। असां गुनाहनि खां तौबा ताइब थियूं, जेके नाफ़रमान थी वयूं
अल्लाह तबारक व तआला का माफ़ी घुरऊं ऐं अॻिना जे लाइ पको अज़म कयूं त असां अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि जे मुताबिक़ ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़े जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं। 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदासीं ऐं जेके बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि आणींदासीं। इन में असांजे लाइ भलाई आहे। दुआ अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे नेक सालिह अमाल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम रब्बना इघफिर लना व लिइख्वानिना allazीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व